Yu Kawas, Manik and Modati, Talai Parasat, Achi de la Mana. Matesi, the Vital Sami was in Lemana Nigrani. I had Padam is better than La Vara. I Sabayati, Shire, and Shed, Assam. Sabaka Parade, publishing house, the Araki के मुबारकात पेश कराएं जिन ये बार दिलाएं तारीख जमके वाले साई गुलाम तवासुल के सिलसिलेआन के मुबारकात पेश कराएं और सिलसिलेआन तकलीफ उनके जी मोहब्बत के सोबात मुझे पेपर लोगों आए 12 ने अगर तर्जुमे की तारीख डॉक्टर गुलाम तवासुल के जो कहा बताओ तो तभी राय पंज में लाइन कोशिश करने तक में पड़ा हूँ सिंधी बोली के बाद दुनिया के कदी बोली में शुमार की वजह थी मुझे लगे वाली लिखत ने गांधी गवाही दी थी तय लगे थे आगा के दौर में बोली लिखत ने सूरत में मौजूद थी आई वही नगाल के नजर अंदाज न हो सकते थे तो दौर में इल्म और अदब भी मौजूद थे उनको पर ज़माने के घर से सबक के महफूज ना है सको सिंधी अदब की तारीख में पुराना बाबत कोट मुस्तनद हवाला मौजूद ना है पर के अरब मुअर्रिख ये लिखन था तो इसी सन का पर सिंधी बोली राय अरबन के दौर में सिंधी बोली में आकुन एजाजुल्लाह है मुतालवी सिंधी जुबान में कुरान शरीफ जो तर्जुमो कयो वो सिंधी जुबान जो पढ़ो तर्जुमा है जो असल इराक जो रहा वो है तालले किसी के मंसूरा शहर में रहो ए उते सिंधी बोली सीखो उन अरबी रस्मों का मेरी युगाना मुसरंजाम हो पहली तरह से सिंधी बोली में इस्लामी इल्म जो रिवाज क्यों है सिंधी बोली ला रोशन राम रोशन करने लगी न फकत ही पर सिंधी बोली लिखत में तकाई मरहला पंजाई करने लगी तो सारे कहानियों का जिन जमाने खास में मौजूद रहे हुए हैं जिनके सीने बसीने इंसान पहले नस्ल का मुंतकिल पे कर रहे हैं जिनमें बादशाह की दानाई शहजादा की सुजाई केवल भजन जिनन भूतल का अलावा बड़ी नसीहत उस कहानियों के साथ शामिल हैं जेके दादियों नानियों दादा नाना ने क्या बुजुर्ग बारन के घरन में ऐवलन के कचहरी में खुदाई तफरीह जो सामान मुहैया करता हुआ इन कहानियों में खास करे बारन हिस्सा हासिल करना साकलोगे नसीहत बन कराईंदा हुआ जो त लिखत में उन वक्त के भी किताब मौजूद न हुआ ऐं न ई एतिरो इल्म या तालीम हुई इहो सिलसिलो केतिरियुनि सदियुनि ताईं जारी रहियो जॾहिं इंसान तरक़ी मंज़िलूं तय कयूं ॿोलियुनि में लिखण पढ़ण जो रवाजु हुयो त किताबी सिलसिला शुरू थिया पर असां वटि इहे सिलसिला तमामु घणो देरि सां पहुता सिंध जे ॿारहं अदब ते नज़र विझी त इहो सिलसिलो असांखे बाक़ाइदा 168 सालनि में किताबी सूरत में मौजूदु नज़र ईंदो जॾहिं ॿोलीअ लाइ 1853 ईस्वी में अरबी रस्मुल ख़त जो स्क्रिप्ट तयारु कयो वियो हो इहो अंग्रेज़नि जो दौर हो जिन सिंध में ॿारनि खे मादरी ज़ुबान जी सिखिया ॾियण लाइ अमली क़दम खयो अंग्रेज़नि तालीम खातो क़ाइमु कयो ऐं दर्सी किताबनि तयारु करण लाइ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पिणु हेठि आंदो इहो न आहे त सिंध में हिन खां ॿारनि खे तालीम कान ॾिनी वेंदी हुई या हिते का बि ॿोली लिखत लाइ मौजूदु न हुई हिते गुरमुखी देवनागरी फारसी अरबी ऐं लंडा मौजूदु हुयूं अहिड़ी तरह अरबी सिंधी ऐं मुताबादी स्क्रिप्ट सिंधी बोली लिखण ऐं पढ़ण लाइ इस्तेमालु हूंदा हुआ उन वक़्त जे आलमन अदीबनि ऐं शाइरनि जा लिखियल किताबनि जा ॻाल्हि जो सबूत पेश करण लाइ काफ़ी आहिनि मौलाना अबुल हसन सिंधीअ जो किताबु मुक़दमत सलाह में अबुल हसन जी सिंधी चइजे थो सो 1700 ईस्वी में शाइर हो इहा कलोड़नि जे दौर जी शुरूआत हुई ई उहो ई दौरु आहे जंहिंखे इल्म अदब जो सुनहरी दौरु सॾिजे थो जंहिंमें केतिरियूं दीनी ऐं अदबी सिलसिलो राइज थियूं 1853 ईस्वी में सिंधी ॿोली जे स्क्रिप्ट तयारु थियण बाद सिंध जे हिंदू तौरु मुस्लिम अदीब जे ख़िदमत खे हक़ीक़त सां नथो सघे जिन ॿोलीअ जे बाद हुई जे लाइ निहायत सारा जो कमु करे हिकु तारीख़ रक़म कई ऐं ॿोलीअ जे जड़ खे तमामु घणो मज़बूत कयो इन्हनि अदीबनि ऐं आलिमनि सिंधी ॿोलीअ में तबाज़ा तकलीफ़ुनि खां अलावा तर्जुमे जो केतिरा ई किताब आम माण्हुनि ताईं पहुचाया पर ख़ासि करे ॿारनि लाइ तमामु घणो सारा जो कमु कयो वियो 1854 ईस्वी में दीवान निंदीराम मीराणी ॿारनि लाइ सिंधीअ में ईसब जो आखाणी तर्जुमो करे शाया कयूं इहो किताबु ॿारनि अदब में संजीदगी जी हैसियत रखे थो पर इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ नथो करे सघे त मादरी ॿोलीअ में ॿारनि खे तालीम ॾियण लाइ जेके दर्सी किताब तयारु कया था तिन किताबनि में बि मुमकिन आहे त कुझु सबक़ वग़ैरह तर्जुमो बि कयल हुजनि
जेके 1823 ईस्वी में मुंशी उधाराम थावरदास ऐं बिरदास रामचंदाणी लिखिया छो त उन्हनि किताबनि में बि ज़रूरु ॿारनि लाइ कुझु नसीहत भरियूं ॻाल्हियूं मौजूदु हूंदियूं जेका ॻाल्हि तहक़ीक़ तलब आहे। ॿारनि लाइ इहो किताब 1852 ईस्वी में हिकु ज़ुबानी किसो बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि आहे जेको ग़ुलाम हुसैन कुरैशी जी शाया करायो। वरी 1855 ईस्वी में मीरा मोहम्मद शाह अवल सफ़ा पूरो हिकु अदब पूरो किताब हिंदी ॿोली में तर्जुमो करे पेश कयो। इहो दौर सिंधी अदब थोरे ॿारहं अदब जो वाधारे जो दौर हो जंहिंमें धारियुनि ॿोलियुनि जा किताब धड़ाधड़ ॿारनि खे वॾनि लाइ तर्जुमो करे पेश कया विया। उन ई दौर में तर्जुमे खे हिकु मुनफ़रिद हैसियत हासिल थी। हिन रस्ते ते दीवान निंदीराम मीराणी, मीरा मोहम्मद शाह, मिर्ज़ा करीम बेग ऐं मोहम्मद इब्राहिम गोयो खां वीटे नौजवान अदीबनि रहमत सूबे अहमद शाकिर ताईं जे अदीबनि तर्जुमे जे समय पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे ऐं मंतामणी आहे। शमसुल उलमा मिर्ज़ा अली बेग ॿारहं अदब लाइ कंहिं कंबे तारीफ़ लाइक़ु आहे जंहिं तर्जुमे ऐं तकनीक जे हवाले सां केतिरा ई किताब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॿारनि लाइ लिखिया जंहिंजे नक्शे क़दम ते असांजा आदमी भॼी रहिया आहिनि त डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी हली रहियो आहे। ॿारहं अदब इब्राहिम खां अॻु सिंध तोड़े मां सवंजे तादाद में कहाणी शाइरी ऐं मज़मून ते मुश्तमिल लाताता किताब छपी पधिरा थिया ऐं केतिरा ई ॿारहं रिसाला पिणु शाया थियण लॻा जेको सिलसिलो कॾहिं घटि त कॾहिं वधि जारी रहंदो पियो हुजे। उन खां अलावा केतिरियूं ई अख़बारूं ॿारहं अदब खे हथी वठण लाइ ॿारनि जा सुफ़ा पिणु शाया कयूं पियूं वञनि। इहो ई सबबु आहे पर केतिरा ई संजीदा आदमी ॿारहं अदब लाइ मुसलसिल किरदार अदा कंदे नज़र अचनि था जिनजी ख़िदमतुनि खे कॾहिं मुस्तफ़ा सोलंकी ॿारनि लाइ मज़मूननि कहाणियुनि ड्रामनि शख़्सियतुनि जे तारुफ़नि ऐं तर्जुमनि ते बेहद उम्दो कमु कयो आहे। अॼुकल्ह महूरत वारनि किताबनि में संदसि तर्जुमो कयल 4 किताब शामिल आहिनि जिन में निराला मज़मून, कार ऐं वालिया, नंढड़ी साई रेल ऐं कहाणियुनि जो किताब आख़िरी क्लास शामिल आहिनि। इहे सभई किताब तर्जुमे निगारनि जी इल्मी महारत फ़हम ऐं फ़रासत जी साख भरिनि था जिन में सादो सोनो ऐं सवलो लहजो इख़्तियार कयो वियो आहे। पंहिंजनि ज़रूरत मुताबिक़ इस्तारनि, इस्तालाहनि ऐं मुहावरनि जो बि लाजवाब इस्तेमालु कयो वियो आहे ऐं पिणु ॿारनि जे ज़हन, मिज़ाज, सोच, मयार, चाल चलन, ढंग ऐं अंदाज़ खे पिणु नज़र में रखियो वियो आहे। ॿारनि लाइ लिखणु तमामु ॾुखियो कमु आहे। असांजा वॾा लेखक ॿारनि लाइ लिखण खां कुझु आरी लॻंदा आहिनि। उन करे बि ॿारनि लाइ लिखण लाइ पंहिंजी तबियत खे बि ॿार बणाइणो पवे थो। तॾहिं ई उहा का जानदार ऐं असराइती तकनीक जोड़े थी जेका ॿारनि जे ज़हन ऐं मिज़ाज सां ठहिकी बीहे थी। अहिड़ी तरह तर्जुमे करणु वक़्तु जेसिताईं तर्जुमा निगार पंहिंजी तबियत में नरमी ऐं हिल पैदा न कंदो तेसिताईं हू बहितरीन तर्जुमे करण खां कासिर रहंदो। ॿियो अक्सर जेको तर्जुमनदारी लाइ ज़रूरी आहे सो इहो त मुतर्जुम खे पंहिंजी ॿोलीअ ते ऐं उन ॿोलीअ जे दस्तरस ऐं उबूर हासिलु हुअणु घुरिजे जंहिंजो हू तर्जुमो करे रहियो आहे। तॾहिं हू तर्जुमे जे लवाज़मात खे अहसन नमूने अदा करे सघंदो। मुतर्जम जेसिताईं असुलु तकनीक जे रूह जे तहत ताईं न रसंदो त तर्जुमे करण खां पोइ असुलु तकनीक जो मतिलबु ऐं मक़सदु फना थी वेंदो। छाकाणि त तर्जुमे जो मिज़ाज असुलु तरीक़े खां कुझु अलॻि थिए थो। तर्जुमे करण सां ॿोली हिकु नए मिज़ाज सां रोशनास थी फहिलिजे थी ऐं अॻिते वधे थी। अहिड़ी तरह तर्जुमे सां ॿोली नवां लहजा, जुमिला ऐं घाड़ेरा पंहिंजे मिज़ाज में जज़्ब करे मुतारिफ़ थिए थी। तर्जुमे जे ज़रिए नवां ख़्याल में ॿोली अंदरि दाख़िल थियनि था ऐं उहे तर्जुमे वारी ॿोलीअ में जज़्ब थी उनजो हिसो बणिजी वञनि था। अहिड़ी तरह असुलु तरीक़े जेका मुतर्जुमे जे तर्जुमे जे कमाल सां नए विस में मुतारिफ़ थिए थी सा तर्जुमो हूंदे ॼण असुलु पई लॻंदी आहे। तर्जुमे जी अहमियत बि इहा ई आहे त धारी ॿोलीअ जे ख़्यालात, इतलात ऐं मालूमात खे ॿियनि ताईं दुरुस्त नमूने पहुचाए ॾिए। तर्जुमे जी हिकु ख़ासियत हीअ बि आहे त तर्जुमे ज़रिए उतां जे समाज, तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे सम्झण जो मौक़ो फ़राहम थिए थो। ॿियनि लफ़्ज़नि में त तर्जुमो समाजी क़दरनि ऐं अमल लाइ पिणु मुसबित किरदारु अदा करे थो। इहे सभई अवामिल तॾहिं ई मंज़िलत माणींदा जॾहिं मुतर्जम पंहिंजे मक़सद सां मुख़लिस थींदो ऐं डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी पंहिंजे मक़सद सां 100% सचो बीठल नज़र अचे थो। तॾहिं त हिन साहब 12 अदब में तर्जुमे जा लाजवाब ऐं लाज़वाब किताब पेश कया आहिनि जिन खे साराइण खां सवाल ई नथो सघे। राबिंद्रनाथ टैगोर चवाणी त अदब जो कमु आहे त सभु कयुनि जे विच में मेलाप करणु ऐं जुदा जुदा माण्हुनि खे हिक ॿिए जी वेझो आणणु। उन करे अदब खे छुहणु खपे ऐं हटाइणु घुरिजे ऐं डॉक्टर सोलंकी साहिब अमली तरह इन ॻाल्हि खे पूरो रहे थो। डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जे तर्जुमो कयल किताबनि में ॿारनि जे कहाणियुनि जो किताब आख़िरी क्लास में शामिल आहे जंहिंमें कुल 18 कहाणियूं आयल आहिनि जिन मां 2 कहाणियूं टकरनि खे इब्तिदा ऐं कुझु ॿिए कहाणियूं लॻनि थियूं। बाक़ी 16 कहाणियूं पर ॾेई आहिनि जेके मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारनि जे 12 सुफ़र खां तर्जुमो कयूं वियूं आहिनि। उहे ॿार जेके अंग्रेज़ी रिसाला जा किताबनि ताईं अंग्रेज़ी रिसालनि या किताबनि ताईं पहुच नथा रखनि तिन लाइ ई अमल बेहद फ़ाइदेमंद आहे।
इन किताब में पेश कयल जुमिले कहाणी जा मौजू जहिड़ो सोना हथ सुठा पाड़े सॼी कार्नेलिया जा जवाहिर लिखणु सवलो आहे। सिका रिकी विया धरतीअ जो हथियो टकरनि खे इंतज़ार पखियुनि खे न मारिजे ॿ भेनर समुंड जो पाणी लूणिया थोरो छो थींदो आहे कुल्फियूं हक़ीक़ी तारीफ़ सुठा कम ताक़तवर केरु फूक सां थधो फूक सां कोसो लालिया ॿोलियूं सिकी वई पर तोतो गिरफ़्तार थी वियो ऐं आख़िरी क्लास निहायत शानदार आहिनि ऐं बिल्कुलु बामक़सद आहिनि जंहिंजे पढ़ण सां ॿारनि में हौसलो ऐं हिमत पैदा थिए थी ऐं मंझंदि मुताले जो शौक़ु वधे थो सदन ॿोली बहितर थिए थी सदन चाल चलत गुफ़्तार ऐं किरदार में पिणु बहितरी ऐं बदिलाव अची सघे थो। उन खां अलावा मंझंदि आला अख़लाक ऐं हमदर्दी जहिड़ा गुण पिणु पैदा थींदा ऐं हू वॾा थी समाज लाइ मुसबित किरदारु अदा करे सघंदा ऐं मुआशिरे जा बाअख़लाक फर्द ऐं सुठा शहरी साबित थींदा। समूरियूं कहाणियूं मौज़ूअनि ॿोली ऐं पेशकश जे हवाले सां मुतरजम जे आला ज़ौक़ ऐं ॿोली जे महारत खे ज़ाहिर कनि थियूं। डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सिंधी जे तर्जुमे जो इहो कमाल आहे हू हिन कहाणियुनि जे रूह खे किथे बि मजबूर थियणु न ॾिनो आहे। संदसि तर्जुमे जी ख़ूबीअ कहाणियुनि खे अहिड़ो सिधी वेस ढकायो आहे जो उहे कहाणियूं धारियूं न पर हिन ख़िते जूं लॻनि थियूं सिर्फ़ु नालनि जे करे ई तर्जुमो लॻनि थियूं। मंझंदि हिन ख़िते जी ॿोली ऐं ज़मीन जी ख़ुशबू पिणु महसूसु करे सघिजे थी जेको मुतर्जुम जे बसीरत फ़ाम ऐं इदराक जो कमाल आहे। कहाणियुनि जे फन ऐं फ़िक्र ते उहो माण्हू ई बहितर ॻाल्हाए सघे थो जंहिंजे नज़र मां असुलु कहाणियूं गुज़रियूं हुजनि पर तर्जुमो कयल कहाणियूं जेके सिंधी ॿोली जी पोशाक पाराए किताब में पेश कयूं वियूं आहिनि से तमामु बहितरीन ऐं क़ाबिल क़दुरु आहिनि। डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे जस आहे जे तमामु मसरूफ़ियतनि जे बावजूदि ॿारनि जे अदब में रूह जी गहराई सां ऐं मन जी सचाई सां कमु कयो आहे। डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ ॿारनि जे हवाले सां न सिर्फ़ु अदबी कमु कयो आहे पर हुन ॿारनि लाइ तदरीसी शोबे में बि पंहिंजो बहितरीनु किरदारु अदा कयो आहे ऐं हिन सां ॿोलीअ ऐं ग्रामर वग़ैरह ते बि शानदार कमु कयो आहे। संदसि जुमिले छपियल किताबनि जो तादादु 50 आहे जेको ॿारनि जे अदब में मिर्ज़ा कलीम खां पोइ ॿारनि लाइ तमामु वॾो कमु आहे। मजाज आईंदड़ तवक़ुआत वापिस था कढनि थियूं त हू ॿारनि लाइ साॻिए जोश ऐं जज़्बे सां हमादन थी कमु कंदो रहंदो ऐं ॿारनि जे अदब खे मालामाल करण में पंहिंजो मिसाली किरदारु अदा कंदो रहंदो ऐं टालिस्टाए जे हिन लफ़्ज़ खे सच साबित कंदो त महिनत इंसानी फिक्र जो वज़ीर मक़सदु आहे ऐं धरतीअ